जय झूलेलाल दोस्तों, मां मोहित शेवाणी तव्हांजो होस्ट ऐं दोस्त सदाईं तव्हांखे खिलाइण जी ॻाल्हि कंदो आहियां, पर अॼु मां तव्हां सां निमाणी वेनती करण आयो आहियां। जीअं त चवंदा आहिनि सहयोग सां जीवन मिलंदो आहे, डेस्टिनी हूंदी आहे तॾहिं असांखे जनम मिलंदो आहे, ईश्वर जनम ॾींदो आहे। सहयोग सां जीवन मिलंदो आहे ऐं सहयोग सां जीवन आनंदित थींदो आहे। मां ॻाल्हि करे रहियो आहियां सहयोग फाउंडेशन जी, जंहिं न केवल आर्ट, कल्चर, फिल्म इंडस्ट्री ऐं घणनि ई फील्ड्स में गरीब गुरबन अपाहिजनि जी मदद करण लाइ अॻिते रही आहे। सहयोग फाउंडेशन ऐं पंहिंजे पूरे कार्यकाल में डॉक्टर राम जवाणी साहब जे मार्गदर्शन में, उन्हनि जे चेयरमैनशिप में घणनि ई वॾनि सिंधी नॉन सिंधियुनि सेलिब्रिटियुनि खे जोड़े करे जेतिरो बि उन्हनि कमु कयो आहे उहो सभु कमु असां हाणे डिजिटलाइज़ करे छॾियो आहे, यूट्यूब चैनल ते अची वियो आहे। बस हाणे तव्हांजी इहा जवाबदारी आहे कि नई जनरेशन खे इहो ॾेखारियो। दादा LK आडवाणी खां वठी करे राम जेठमलानी साहब ताईं जो इंटरव्यू तव्हांखे अगरि ॾिसण लाइ मिलंदो त सहयोग फाउंडेशन जे यूट्यूब चैनल ते मिलंदो। अगरि मां फिल्म इंडस्ट्री जी ॻाल्हि कयां त सुर कोकिला भेण लता मंगेशकर खां वठी करे अमिताभ बच्चन ताईं जो सफ़र अगरि तव्हांखे मिलंदो त सहयोग फाउंडेशन ते मिलंदो। तव्हां चाहियो था अगरि तव्हां उन्हनि खे ॿुधो, उन्हनि खे ॾिसो त ज़रूर सहयोग फाउंडेशन जो यूट्यूब चैनल लाइक कयो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि थी यादि अचे, मूंखे इहा ॻाल्हि इन करे बि यादि थी अचे कि राम जवाणी साहब सां गॾु मां हुननि जे घर हिकु ॾींहुं नाश्ते ते वेठो हुअमि त हुननि मूंखे ॿुधायो कि अभिषेक बच्चन ते जेकी किताब लिखी वई हुई त अमिताभ बच्चन साहब चयो कि इहा किताब मां डेडिकेट थो कयां डॉक्टर राम जवाणी ऐं सहयोग फाउंडेशन खे। वाकई इहा सिंधी समाज लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। हाणे स्पोर्ट्स जी अगरि ॻाल्हि कयां त कपिल देव खां वठी सुनील गावस्कर, पंकज आडवाणी, PT उषा ताईं जो सफ़र अगरि तव्हांखे ॾिसणो आहे त सहयोग फाउंडेशन जे यूट्यूब चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। ऐं डॉक्टर राम जवाणी साहब असां जहिड़े कलाकारनि खे सहयोग फाउंडेशन हिकु वॾो कमु इहो कंदी आहे कि जेके नया कलाकार हूंदा आहिनि उन्हनि खे मंच ॾियण जो कमु सहयोग फाउंडेशन कंदी आहे। असां जहिड़े कलाकारनि खे भोपाल जी गलियुनि मां खणी करे मुल्क जा जेके वॾा वॾा चौराहा घुमाया आहिनि उनजो क्रेडिट किथे न किथे पूरो सहयोग फाउंडेशन ऐं डॉक्टर राम जवाणी साहब खे थो वञे। त मां हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनी सां निमाणी वेनती थो कयां, बिल्कुलु न विसारजो। मुंहिंजो रिक्वेस्ट आहे सहयोग फाउंडेशन जे यूट्यूब चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक मां वधीक माण्हुनि खे ॾेखारियो, नई जनरेशन खे ॾेखारियो कि के नमूने सिंधी ऐं सिंधियत जहिड़ी रही सघे थी। थैंक यू सो मच, लव यू ऑल।